कोटरो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखिया बैनुल-अक़वामी रूहानी शख्सियत मजहबी स्कॉलर पीर तरीक़त रहबर शरीयत जमात कादरी जीलानी जी रूहानी पेशवा जमीयत मशाइख अहले सुन्नत पाकिस्तान जे बानी रहनुमा वली कामिल हिफ्ज़ ज़बान शाइर 250 खां मथे किताबनि जे मुनसिफ़ आला हज़रत सैयद पीर ग़ुलाम जीलानी शाजी जीलानी अल मारूफ़ ताजदार मकरी रहमतुल्लाह अलैह जिन जो 8 सालाना 3 रोज़ा उर्स मुबारक वॾी अक़ीदत एहतराम सां 25, 26, 27 नवंबर सां अंगारो ऐं अरबा जे ॾींहुं दरबार आलिया जहां जीलानिया हाउस मकली में ज़ेर सरपरस्ती सज्जादा नशीन आला हज़रत क़िबला मुफ्ती सैयद पीर ग़ुलाम रिज़वानी जीलानी शाह जीलानी जिन जे वॾी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। जमात जे तर्जुमान मुनीर बिरोई मूजिब सालाना उर्स मुबारक ऐं बैरूनी मुल्क में पाकिस्तान जे कुंड कुर्छ मां ईंदड़ लखे मुरीदनि अक़ीदत मंदनि लाइ रहाइश ऐं खाधे पीते समेत रूहानी इज्तिमाई जे पिंडाल जूं तयारियूं जारी आहिनि। हिन चयो त 27 नवंबर मरकज़ी महफ़िल में मुल्क मिस्र खां दुनिया जा मञियल कारी हज़रात ऐं पाकिस्तान जे नाले वारा आलम दीन में मुफ्ती पाकिस्तान मुफ्ती मुनीब रहमान हज़रत अल्लामा मुफ्ती उबैदुल्लाह डायरी मुफ्ती हक़ुल नबी सिकंदरी मुफ्ती पीर मज़हर मुख्तियार दुरानी सरवत इजाज़ कादरी सुन्नी तहरीक ऐं मुल्क जा माया नाज़ उलमा इकराम मशाइख अज़ाम ऐं नात ख़्वान हज़रत वॾी तादाद में शरीक थींदा। उन मौक़े ते हुज़ूर पुर नूर ख़तमुल नबी सरकार मदीना जे वार मुबारक जी ज़ियारत कराई वेंदी सां गॾु मौलाना काइनात हज़रत अली मुर्तज़ा इमाम अली मक़ाम ऐं करबला मौला ऐं इस्तेमालु थींदड़ तलवारनि ऐं नेज़नि जो पिणु दीदार करायो वेंदो।